मीरपुर माथिलो वेझो दादलगारी भरिसां ॻोठ इसहाक पिताफ़ी जे स्कूल में उस्ताद मुक़रर न करण ख़िलाफ़ 200 ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण जो पिणु बाइकाट कयो वियो आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि मोहम्मद असलम पिताफ़ी, मोहम्मद रमज़ान पिताफ़ी ऐं ॿियनि जो चवणु हो त स्कूल में उस्ताद मुक़रर करण ख़िलाफ़ पोलियो मुहिम जो बाइकाट करे छॾियो आहे। उन्हनि चयो त 5 सालनि खां स्कूल में उस्ताद मुक़रर न कयो वियो आहे, तॾहिं पोलियो जो बाइकाट कयो आहे। संदन चवणु हो त जेसिताईं उस्ताद खे मुक़रर न कयो वेंदो तेसिताईं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण जो बाइकाट जारी रहंदो। पोलियो वर्कर जो चवणु आहे त दादलगारी स्कूल में उस्ताद मुक़रर न करण ते 2 ॾींहं खां ॻोठाणनि पोलियो जा फुड़ा पियारण खां बाइकाट कयो आहे। हर साल 5 साल है, 5 सालन में ही खलीफ़ो साहब ऐं ॿिया ॻोठाई ऑफिसरनि सां मिलंदा रहिया आहिनि, दरख़्वास्तूं ॾींदा रहिया आहिनि। वञण जे बावजूदि अॻु में असां पोलियो मुहिम जो बाइकाट कयोसीं। असिस्टेंट कमिश्नर साहब खलीफ़े साहब खे घुरायो ऐं इलाइक़े जे मुअज़्ज़िज़नि खे घुरायो, वाइदो कयईं त इंशाअल्लाह तव्हांखे मास्तर ॾींदासीं, पर उन ॻाल्हि ते बि अमल कोन थियो। तक़रीबन उन मुहिम खे बि 6-7 महीना गुज़री विया आहिनि। इंतज़ारु कयोसीं, न असिस्टेंट कमिश्नर पधिरो थियो, न ॿिया के तालुके ऑफिसर पधिरा थिया। असांजो इहो मुतालबो आहे बराए महिरबानी असांखे हिन स्कूल में 2 मास्तर ॾिना वञनि ऐं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल जेको आहे उहो संवारियो वञे, तालीम ॾिनी वञे। मास्तर कोन्हे, बायोमेट्रिक चवंदा आहिनि आहे मास्तर जी, मास्तर अचे कोन थो, न आहे जो उन जो पघार वठणु वञनि बंदि कनि कोन था, जो उन जी बायोमेट्रिक ख़तमु कराइनि। मास्तर असांखे ॾियनि, DO साहिब खे चयो आहे उहो ॿुधे कोन थो, वरी SDO साहिब ॾे, शकूर साहिब ॾे, उहो ई नथो ॿुधे। 250 ॿार आहे। पिताफ़ी ॻाल्हाइणो हो फोन ते, बशीर मंगी ॻाल्हाइणो हो, बाबा तूं इहो मुस्तक़बिल न कर ॿारनि जे लाइ, त इहा तबाही थींदी, इहो ॾांहुं जेकॾहिं हवा फैलंदी पोलियो जी, माण्हू ॿिया ॿार बीमार, असांजो बीमार माज़ूर पिनण में ईंदा न, पोइ असां ॿार पिनाईंदासीं, पोइ उहो फ़र्क़ु पवंदो, त तालीम जो असरु तव्हां ते पवंदो न। इहा ॻाल्हि कईसीं। असां मास्तर जी घुर कंदा आहियूं, बि असांजो को मुतालबो न, असांखे रोड खपे न बिजली खपे, असांखे मास्तर खपे। उन्हनि तालीम खाते जे अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते स्कूल में उस्ताद खे मुक़रर करे ॿारनि जी तालीम खे बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो।